बारिया टाउन कराची केस में गिरफ़्तार क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ जे लाइ प्रेस क्लब पिरसंदे जिस्कम ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब ते पहुता आहिनि। अचो त हिते मौजूद कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। बारिया टाउन असां सिंधी क़ौम खे नामंज़ूर आहे, असां इन खे नथा मञूं। जेको हिकु मलक रियाज़ आहे इन खां इहो ई था चऊं त हुन खां कब्ज़ो छॾायो वञे। साज़िश तौर ते बायूं लॻायूं वयूं ऐं उन्हनि केसनि में असांजी पार्टी जो चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿिया क़ौमी कारकुन जेके गिरफ़्तार कया विया आहिनि। असां इहो मलक रियाज़ खे चिताव था ॾियूं त कोशिशि करे इहे पंहिंजो बहरिया टाउन सिंध मां पटे करे पंहिंजे लाहौर पंजाब ऐं फैसलाबाद में वञी लॻरा। हीअ सिंध आहे, हिन ते जीअं तूं चाहें ईअं हर हलाए, ईअं कॾहिं बि न थी सघंदो। मलक रियाज़ जा वाठनि जेको आहे सो असांजे क़ौमी कारकुननि ते सिंध जे माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो आहे। असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो मुतालबो था कयूं त फिलफौर उन्हनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿिए सूरत में वरी बि असां अहिड़ो दमादम मस्क कलंदर कंदासीं जो सॼी सिंध बंदि करे छॾींदासीं। हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त गिरफ़्तार थियल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में इहे एहतिजाजी दाइरो वसी कंदा। कैमरामैन रियाज़ हुसैन सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध टीवी न्यूज़, पीरवसन।